अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। कोटकी मां ख़ान पिताफ़ी जी रिपोर्ट मूजिब मेगा इंटर स्कूल क्रिकेट टूर्नामेंट 2025 शानदार आगाज़ थी चुको आहे। जोश जज़्बे ऐं स्पोर्ट्समैनशिप सां भरपूर ओपनिंग सेरेमनी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खानपुर महर में मुनक़िद थी। हिन तारीख़ी इवेंट में गवर्नमेंट ऐं प्राइवेट स्कूलनि जे 12 टीमुनि जो शानदार हिसो वरितो वेंदो, जिथे नौजवान रांदीगर पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कंदा ऐं मैदान में रांदियुनि जी हक़ीक़ी रूह खे उजागर कंदा। हीउ क्रिकेट इवेंट स्पोर्ट्स ऐं यूथ मिनिस्टर मौज़ सरदार मोहम्मद बख्श खान महर साहब जी ख़ासि हिदायत ते मुनज़्ज़म कयो वियो आहे, जंहिं जो मक़सदु नौजवाननि में सिहतमंद सरगर्मियुनि में फ़रोग़ ऐं मुस्बत मुक़ाबिले जी फ़िज़ा क़ाइमु करणु आहे। इवेंट जी शानदार तंज़ीम प्रिंसिपल अब्दुल हन्नान कुलवर साहब जंहिंजी सरबस्ती हेठि स्पोर्ट्स कमेटी पारां कई वई, जंहिंमें सरगर्म मेंबर फज़लुल्लाह कलवर, उस्मान अली महर, सईद अनवर महर, जावेद कुंवर शामिल। टूर्नामेंट में शरीक स्कूल गवर्नमेंट स्कूल्स खानपुर महर, खानगर लोही, अली महर, प्राइवेट स्कूलनि में अब्दुर्रहमान पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल, कुआरा सिंध मॉडल स्कूल खानपुर महर, पायलट पब्लिक स्कूल खानपुर महर, रहमान स्कूल, सुरहान स्कूल ऐं स्कॉलर स्कूल टूर्नामेंट में नॉकआउट सिस्टम तहत खेॾियो वेंदो ऐं फ़ातिर टीमुनि खे ट्रॉफ़ी ऐं कैश इनाम सां नवाज़ियो वेंदो।